अंतर नाम मंगा दिन राती, अंतर नाम मंगा दिन राती, नामे शांत पाए, नामे ही शांत पाए। अंतर नाम मंगा दिन राती, अंतर नाम मंगा दिन राती, नामे शांत पाए, नामे ही शांत पाए। मेरे प्रभु कृपा जल देवो हर नाई, मेरे प्रभु कृपा जल देवो हर नाई, कृपा जल देवो हर नाई, कृपा जल देवो हर नाई। अंतर नाम मंगा दिन राती, अंतर नाम मंगा दिन राती, नामे शांत पाए, नामे शांत पाए। और स्यों प्रीत अंतर मन बेदया, हर स्यों प्रीत अंतर मन वेधिया, हर बिन रह न जाई, हर बिन रह न जाई, ज्यों मछली बिन नीर बिन से, ज्यों मछली बिन नीर बिन से, ज्यों नाम बिन मर जाई, ज्यों नाम बिन मर जाई, ज्यों नाम बिन मर जाई, ज्यों नाम बिन मर जाई। अंतर नाम मंगा दिन राती, अंतर नाम मंगा दिन राती, नामे ही शांत पाए, नामे ही शांत पाए। ज्यों चात्रिक जल बिन बिललावे, बिन जल प्यास न जाई, बिन जल प्यास न जाई, गुरमुख जल पावै सुख सहजे, गुरमुख जल
सबद बुझाई कृष्णा सबद बुझाई कृष्णा शब्द बुझाई अंतर नाम गंगा दिन राती हो अंतर नाम गंगा दिन राती नामे शांत पाई गुरु नानक साहेब जन जी संगत जिन कई तरी पार थी है। गुरु नानक साहेब जी जिन बाणी बुद्धि उहे भी तरी पार थी है। गुरु जी बाणी जिन गाई उहे भी पार थी है। गुरु जी बाणी अमृत आहे। ऐं केॾा वॾा भागी उहे हूंदा जिन गुरुनि जो उन्हनि जो संग कयो। गुरुअ जे संग जो संतनि जे संग जो सत्संग जे लाभ खे गुरमुख सम्झंदा आहिनि मनमुख न सम्झी सघंदो। हिन बाणीअ में तव्हां ॿुधो कि मनमुख भूखे दह दिस डोले। मनमुख जेके आहिनि उहे ॾहनि ई दिशाउनि ॾे पिया भिटकंदा फिरंदा। गुरु गॾु आहे संत गॾु आहिनि त बि मन खे न प्रेम थो जागे न शांती थी मिले न उन्हनि खे विश्वास थो अचे। छो जो मन जी मत ते था हलनि जा पराई मत ते था हलनि। गुरुअ जी मत ते हल। सतगुरु पंहिंजी बाणीअ में फरमाइनि था छा था चवनि गुर की मत तूं ले हो याने गुर की मत तू ले याने यानो चइबो चरे खे अड़े चरिया गुरुअ जी मत ते हल गुरुअ जे वचननि ते हल। अड़े चरिया पंहिंजे मत ते न हल पंहिंजे मन सां न हल। सतगुरु जीअं चवई था उहे हल न। गुर की मत तू ले हो याने गुर की मत तू ले याने भगत बिना बहु डूबे स्याने भगत बिना बहु डूबे स्याने भक्तीअ खां बिना जेके सियाणा सियाणा हूंदा आहिनि उहे बि भव सागर में ॿुॾी आहे। हिते सियाणप ऐं चतुराई न कर गुरुअ जी मत ते हल संतनि जे मत ते हल। संत जीअं चवनि था उहे हथ जोड़े अखियूं बंदि करे उहे हल बस। गुरुअ जी आज्ञा कई तंहिं अखियूं बंदि करे हथ जोड़े उहे हली पओ बस। न हेॾे ॾिस न होॾे ॾिस। गुरमत ते हल मन मत ते न हल। गुरु नानक साहिब सां बस सेवादारी हमेशा गॾु हूंदा हुया। हिकु भाई बालाजी ऐं हिकु मर्दाना जी हमेशा गॾु सत्संग में हलंदा हुया। भाई मर्दाना जी न्याणीअ जी शादी त उहो घर वियो तव्हांखे कथा ॿुधाई से हुआ यादि हूंदव। भाई मर्दाना जी पंहिंजे न्याणीअ जी शादीअ लाइ पंहिंजे घर वियो त हाणे कुझु ॾींहं हिकु साथी ॿियो बि खपे। गुरु नानक साहिब चयो कहिड़ो साथी आहे कहिड़ो सत्संगी आहे जंहिंखे चऊं जेको असां सां गॾु कुझु ॾींहं हले। भाई मर्दाने जी जॻह ते त हिकु सेवक हुयो उन जी किराने जी दुकान हुई। उन जो नालो हुयो भाई मूलो। उन खे साहिबनि वञी करे सोचो दर खड़कायोसि चऊंसि हल। छोकी हिकु दफ़ो अॻे बि मूलो हलियो कीर्तन मंडली हूंदी आहे उन में कोई हिकु माण्हू गॾु हूंदो आहे त उन जे बदिले ॿिए कंहिंखे वठी वञिबो आहे। भई तबले वारो कोन्हे त ॿिए कंहिं तबले वारे खे ढोलक वारो कोन्हे त ॿिए कंहिं ढोलक वारे खे
जा सेवादारी कोई हिकु घटि आहे त ॿिए कंहिं सेवादारीअ खे तीअं गुरु नानक साहिब जन सां बसि सेवादारी भाई बालाजी भाई मर्दाना जी। हाणे मर्दाना जी कोन्हे त उन सां गॾु हिकु दफ़ो अॻे बि भाई मूले किराने वारे खे वठी विया त मूले खे जो वठी विया त चयऊंसि 2-4 ॾींहंनि लाइ हल। मूले चई हा 2-4 ॾींहं हाणे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, विस्पति ॾींहुं हूअं ई अधु ॾींहुं दुकान बंदि हूंदो आहे। विस्पति आहे, अॼु ॿुधरु आहे, सुभाणे विस्पति, परीहं जुमो। गुरु चए तो गुरुअ जी आज्ञा वञणु खपे। गुरु चवंदा आहिनि त पोइ ॿेड़ो सेवक जो पार ई करे छॾींदा आहिनि, अध महीनो मोड़ींदा आहिनि हुनखे। हल हाणे हल पुट, सुभाणे त उहे विस्पति अथई, हल बंदि कर दुकान, अॼु ई लॻाए तालो। चई न ताले जी ज़रूरत न आहे, मुंहिंजी घरवारी बि संभाले वेंदी आहे, किराने जो दुकान आहे, थोरो घणो कमु हली वेंदो आहे। गुरु नानक साहिब सां हलियो, हिकु गांव, ॿियो गांव, टियों गांव, चौथों गांव, भजन कीर्तन गुरबाणी कंदे कंदे गांव वारा छॾनि न प्रेम में। मुलो चए साहिब मां वञा, सतगुरु मां वञा, साहिब मां वञा, मूंखे छुटी ॾियो। गुरु नानक चवंसि न न बसि साम्हूं गांव आहे अञा हलो, हिकु गांव आहे अञा हलो, है न। बिल्हा हलियो आहे, दगोरी हलियो आहे, निपनिया हलियो आहे, भाटा पारा, हाणे हथबंद बि हल, वरी थोरो अॻिते अञा हे गांव अञा हे गांव, कंदे 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 ख़बर अथव घणा ॾींहं थी विया। मूलो घर घणा छुटी वठी आयो, 3 ॾींहं छुटी वठी आयो, 4 ॾींहं में वापसि अची वेंदुमि चौथे ॾींहं ते। पर हिते मूले खे गुरु नानक जो संग ऐं सत्संग कंदे कंदे आज्ञा गुरुअ जी कीअं टारियां। चवंदासीं बसि हाणे हिकु गांव बाक़ी कयूं, सुभाणे तोखे छुटी अथई। 1 साल थी वियो, 12 महीना, 12 महीना। ऐं पोइ त ईअं थियो की मूले खे विसरी वियो, घर बि रोज अहिड़ा सत्संग, अहिड़ी गुरबाणी, अहिड़ो आनंद, अहिड़ी मौज, अहिड़ो रस, मूले खे विसरी वियो कि मां केरु आहियां। मूले खे विसरी वियो कि मुंहिंजो कोई घर बि आहे, दुकान बि आहे, उते मुंहिंजी धर्म पत्नी बि वेठी आहे, विसरी वियसि। सत्संग कंदे कंदे 1 साल थी वियो। हिकु ॾींहुं ध्यान में सतगुरु वेठा हुया, मूलो बि साम्हूं वेठो हो, भाई बालाजी चंवर पियो लोॾाए, मूलो गुरु साहिबनि खे जोर पियो ॾे। गुरु नानक अचानक खिलण लॻा। चयो साहिब खिलो छो था? सतगुरु छा थी वियो, खिलो छो था? चई पुट मूला परीहं तुंहिंजूं पगड़ियूं अथई। चई मां जीअरो जाॻंदो वेठो आहियां, परीहं मुंहिंजूं पगड़ियूं कीअं? चई मूला तूं असां सां आहीं त 6 महीने खां पोइ तुंहिंजे घरवारी उते रोअण शुरू कयो। काॾे वियो ॻोल्हे ॾियो मुंहिंजे पतीअ खे, पंचन ॻोल्हियो। उन ज़माने में एॾी व्यवस्था न हुई, एॾी व्यवस्था न हुई कि कोई माण्हू वियो आहे त उनखे कोई ॻोल्हे सघे, हा न। अॼुकल्ह त बसि दबाए बटण त हिकदमि पतो पइजी थो वञे केरु किथे आहे, कहिड़ी एरिया में आहे, उहो बि पतो पइजी वेंदो, ॻोल्हे वठंदा आहिनि माण्हू। भाई मूला तुंहिंजूं परीहं पगड़ियूं था कनी, अॼु तुंहिंजो हुते संस्कार था कनि, पंडित पहुची विया आहिनि, तुंहिंजी घरवारी रोअण शुरू करे छॾियो आहे, अच्छा कपिड़ा पाए वेठी अथई, ऐं तुंहिंजी समाज सॼी जेका आहे, जात बिरादरी, भाउर भाटिया भेनर सभु कठा थी विया अथई। सभई चवनि था साल थी वियो आहे, अलाए कहिड़े संतनि सां हलियो वियो हुयो, ऐं चई 3 ॾींहंनि में अचां तो, 1 साल में न आयो आहे, काथे शींहं कोई भालू खाई हूंदुसि। त हाणे उन जो क्रियाक्रम त कयूं न त पाप पवंदो, क्रियाक्रम त ज़रूरी आहे। तो पंडित कठा थी विया अथई, मुला तुंहिंजो अॼु सर जो संस्कार था कनि, त पोइ उन हिसाब सां परीहं छा थींदो? आम माण्हू जेको गुज़ारे वेंदो आहे, उन जूं पगड़ियूं घणनि ॾींहंनि में थींदियूं आहिनि? चओ न 3 ॾींहंनि में। ऐं संत जा विशेष कोई महात्मा या विशेष कोई साधु सन्यासी उहे गुज़ारे वेंदा आहिनि त उन्हनि जो चौथो थींदो आहे, चौथे ॾींहं ते पगड़ी थींदो आहे, यादि रखिजो। संत साधु महात्मा दरबार वारा स्थानधारी उन्हनि जी चौथे ॾींहं ते, ऐं उन्हनि जो 12हों न थींदो अथव, 13 थींदी अथव। त मूला अॼु तुंहिंजो संस्कार, परीहं तुंहिंजूं पगड़ियूं। चयो न सचे पातशाह
मां त तव्हां सां 3 ॾींहंनि लाइ हलियोमि, पर मूंखे बि अहिड़ो आनंद अची वियो, अहिड़ो आनंद अची वियो कि मां सुध बुध भुलिजी वियुमि। पर हाणे मूंखे ख़्यालु थो अचे कि मुंहिंजी धर्म पत्नी त उते रोअंदी हूंदी मूंखे उते पहुचायो। जी 1 साल जेको पंधु आया आहियूं उहो कीअं पहुचायूं? चयो न, मां तव्हां सां गॾु हलियो आहियां त तव्हांखे सुञाणे वियो आहियां, तव्हां सर्व कला समर्थ आहियो। गुरु नानक साहिब खे वेनती करण लॻो हथ जोड़े, न तव्हां सर्व कला समर्थ आहियो। दंडोत वंदना अनिक बार, दंडोत वंदना अनिक बार, सर्व कला समर्थ, सर्व कला समर्थ, डोलन ते राखो प्रभु, डोलन ते राखो प्रभु, नानक दे कर हथ, नानक दे कर हथ, मूंखे हथ ॾेई बचाए वठो। दाता महिर कयो, मूंखे उते घर पहुचायो। तव्हां 3 ॾींहंनि लाइ वठी आया आहियो, तव्हांखे बि त कुझु ख़्यालु करणु खपे। गुरु नानक खिली पिया, चयसि मूला अखियूं बंदि कर। अखियूं बंदि कई, मथे ते हथ रखियो, चयसि पुट चओ सत करतार। मूला चओ सत करतार। हा, तव्हां सभु बि चओ मूला मूलियूं। हा, असां सभु मूला आहियूं, है न। असांखे ज्ञान ध्यान कुछ समझ में ही नथो अचे। कंहिंमहिल वक्त ते छा करणो आहे काथे था सम्झो, काथे था सम्झो। सेवादारनि खे चऊं था सेवा कयो, उहे सेवा कनि था सुठी, ॾाढी बढ़िया ॾाढी बढ़िया। सेवा कंदे कंदे घमंड थो अची वञे। अरे सेवा कंदे कंदे घमंड अची वियो, अहंकार अची वियो, त वाणीअ मां जेको माखी निकिरणी हुई, मिठी अमृत निकिरणो हुयो, उन जे बदिले क्रोध तो निकिरे, गुस्सो तो निकिरे, के जहर तो निकिरे वाणीअ मां। कंहिंखे बि अगरि तूं कुझु ॻाल्हाए तो सेवादारी थियो आहे, त इहो सोच कि उहो तूं सेवादारी संगत खे नथो ॻाल्हाए, उहो साईंअ खे तो ॻाल्हाए, सतगुरूअ खे तो ॻाल्हाए। सावधान। हाणे मूले खे सतगुरुनि छा चयो? सत करतार। चओ मूला सत करतार। मूलो पहुची वियो, काथे पहुतो? सिद्धो उते जाते पंडित वेठा। अरे कुशा पई, अंतिम संस्कार जो सब सामान पियो। अरे तो मूलो अची वियो। वाधायूं वरी वयूं, हटायो ये सब सामान, ये काई बाई हटायो, ये सब हटायो, कफन वफन ये सब हटायो, गाह वाह। पंडितन के चयूं बस हलो बाबा थी वियो। चई तन दक्षिणा भेणा पूजा वूजा कुछ कई कोन तो दक्षिणा जाजी। हलो फल फूल वठो, प्रसाद वठो, कुछ थोड़ी घणी दक्षिणा वठो, हलो। वो तो जिंदो आ माण्हू, उनखे हरूभर मारींदव छा? ठीक आहे, सब वया। मूलो खुश गुजारण लॻो। अॼु वरी गुरु नानक खे ज़रूरत पई, कंहिंजी? मूले जी। त मूले जो दर खड़कायो। मूला, ओ भाई मूला, दर खोल। त मूलो उथण लॻो। मुंहिंजा सतगुरु आया आहिनि। गदगद घर वारी बाह पकड़ियसि। ख़बरदार आवाज न कॾहिं, चुप। पहिरियों ॿुध आवाज कंहिंजी आहे? चई मुंहिंजा सतगुरु आया आहिनि, गुरु नानक जी आवाज आई आहे। सतगुरु दर ते आया आहिनि, दर खड़काइनि था। छॾ तूं मूंखे दर। चई न न, यादि अथई अॻे तोखे घणनि ॾींहंनि लाइ वठी विया हुया? 3 ॾींहंनि लाइ। अरे मूला दर खोल, दर खोल। मूले जी घरवारी चएसि थी अॻे जो तोखे वठी विया, घणनि ॾींहंनि लाइ वठी विया है? मूले खे चई वञ चुपचाप ओॾे कोठार में वञी वेह, गुरूअ सां न वञ, कोई ज़रूरत न आहे। मूलो बि घरवारी चवण मञी कोठार में वञी वेही रहियो, गुरु नानक सां न वियो। ऐं गुरु नानक साहिब दर खड़काए खड़काए ॾाढो आवाज ॾिनऊं त उन्हनि जी घरवारी निकिरी आई। बीह करे दर ते चए थी चओ छा आहे, कहिड़ो कमु अथव? गुरु नानक साहिब चयो माई तूं एॾो नाराज छो थी थिए? मूले खे सॾु कर, हे कोन्हे कोन्हे मूलो। गुरु नानक साहिब चयसि ईअं न कर, असां सच में 2-3 ॾींहं वठी वेंदासूं, ज़रूरत आहे सेवादारीअ जी, तूं 2-3 ॾींहं मोकल ॾिस। वरी ॿियों दफ़ो गुरुअ जो वचन हटाए चई कोन्हे कोन्हे हिते कोन्हे। गुरु नानक साहिब चयसि 3 दफ़ो। चयसि अम्मा तोखे ॾाढी बरकत पवंदे, ॾाढी भागन वारी थींदी। मूले जे
सॼे परिवार में बरकत पवंदी, खुशहाल रहंदो। 2-3 ॾींहं छुटी ॾेसि, असांजो भाई मर्दानो अचे, असां पोइ मूले खे छुटी ॾींदासीं। चयमि न मूलो कोन्हे कोन्हे कोन्हे। गुरु नानक साहिब चयसि मूलो हूंदो बि कोन। गुरु नानक जे मुख मां वचन निकिरी वियो, मूलो जेको लिकी करे पोइ हिते कोठार में वेठो, छेणनि वारे कमरे में, उते हिकु वॾो भयंकर कारो नांग वेठो हो। गुरुअ जे मुख मां जीअं वचन निकितो, नांग मूले खे ॾंग हयो। मूले जा प्राण उते ई निकिरी विया, आवाज ई न कढी सघियो, एॾो ज़हरीलो नांग हो। गुरु नानक त हलिया विया। पोइ जॾहिं उन जी घरवारी वई अंदरि ॾिसे त उहो आहे ई कोन। अरे पोइ रोअण लॻी, पोइ मथे खे धक हणण लॻी, पोइ चवण लॻी तंहिंखां त गुरूअ सां मोकल ॾियांसि हां, जीअरो त हुजे हां, त नांग ॾंगे वियो। त मनमुख जेको आहे गुरूअ जी मत ते नथो हले, गुरूअ जो संग करे बि, सत्संग करे बि, सेवा करे बि, पंहिंजी सेवा विञाए थो छॾे। वो कथा ईंदी आहे कि गुरु गोबिंद सिंह साहिब शिकार पिया कनि, 10म पातशाह शिकार पिया कनि, सतगुरु तीरनि सां वॾा वॾा शिकार। हिकु ॾींहुं हिकु ब्राह्मण गुरु गोबिंद सिंह जो दर्शन करण आयो। ॿुधई त राजाउनि जे समान आहिनि, घोड़े ते चढ़ंदा आहिनि, धनुष बाण हलाईंदा आहिनि। त ॾिठई, अची करे दर्शन कयईं परियों। ब्राह्मण ख़ुशि थियण लॻो। गुरु गोबिंद सिंह तीर हलायो। ख़बर अथव कंहिं ते हलायूं? हिकु सुंदर अछो प्यारो खरगोश, उन खरगोश ते तीर हलायो। ब्राह्मण ॾिसी करे राम राम राम, अरे ही गुरु आहे कि छा आहे? ये तीर हुयो अथई खरगोश खे। अरे कंहिं शेर जो शिकार करे त ठहे थो, एतिरे मासूम प्यारे नंढड़ी जीव खरगोश खे। खरगोश ॾिठो अथव न, सहो जंहिंखे चवंदा सिंधीअ में, खरगोश। ब्राह्मण अॻियां आयो, नमस्कार कयईं। सतगुरुनि चयोसि, ब्राह्मण देवता तव्हांजो स्वागत आहे। चयो मुंहिंजे मन में ॾाढी शंका आहे। चओ चओ, शंका दूर कर। सतगुरु तव्हां एॾा समर्थ आहियो, तव्हांजो नालो देश विदेशनि में मशहूर महावीर योद्धा आहियो, ऐं तव्हां ही कमु कीअं था कयो हिंसा जो? हिकु त हिंसा, उहो बि मासूम नंढड़े जानवर जी। शेर जो शिकार कयो त हिकु ठीकु ॻाल्हि आहे कि तव्हां शेर जो शिकार कयो, तव्हां ख़ुदि शेर आहियो, गुरु गोबिंद सिंह, तव्हां सिंह आहियो, शेर जो शिकार कयो। एतिरे मामूली नंढड़े मासूम प्यारे सी सुठी जीव खरगोश जो तव्हां शिकार कयो आहे तीर सां। गुरु साहिब चवनि था, प्यारा असां हिन खे मुक्ति ॾिनी आहे, हे असांजो सेवक आहे, हिन जो नालो भाई मूलो आहे। 10 पीढ़ियूं पहिरियों हिन असांजी सेवा कई आहे, ॿिए सां पयो थो भिटके, पयो थो भिटके। हाणे खरगोश ठही साम्हूं आयो आहे त असांखे दया अची वई, तॾहिं तीर हयोसि। दया अचण ते बि तीर हयोसि त हुनजी मुक्ति थिए। तीर हणी करे हिनखे मारियो न आहे, इनखे जानवर जी देह मां छॾाए देवता जी देह ॾिनी आहे, त प्रगट थी वियो मूलो। हथ जोड़े ब्राह्मण खे चए थो, ब्राह्मण देवता मां मूलो आहियां, गुरु नानक जो सेवादारी आहियां, संग बि कयो, सेवा बि कई, पर मनमुख थी वियुमि, मनमुख थी वियुमि, गुरुअ जे मत ते न हलियुमि, मन जे मत ते हलियुमि ऐं गुरुअ खे जवाब ॾिनुमि, तॾहिं मुंहिंजो इहो हाल थियो। अॼु गुरु साहिबनि तीर हणी मूं ते दया कई आहे, हिंसा न कई अथऊं, दया कई अथऊं। असां जीअं कंहिंखे मारियूं त उहा हिंसा थींदी, असां कंहिंखे प्यार कयूं, कंहिंजी जान बचायूं त उहा दया थींदी। पर भगवान सतगुरु जेको बि कनि था, जेको बि कनि था, उन में दया आहे। उन्हनि जे मारण में बि दया आहे, उन्हनि जे प्यार में बि दया आहे, उन्हनि जी हर ॻाल्हि में दया आहे, उन जी हर ॻाल्हि में भलाई आहे, हर ॻाल्हि में भलाई आहे। तॾहिं त चयो अथऊं, जे गुर झिड़के त मीठा लागे, जे मार कढे चंगियाई। बोल गुरु नानक देव की जय।